धन श्री गुरु गोबिंद सिंह महाराज अड़ो फैसलो कयो दुनिया के तख्ते ते रहींदी दुनिया तक असांजा पोयूं पीढ़ियूं याद कंदियूं। अड़ो गुरु समर्थ जेको पर धन पर तन पर की निंदा इन सु प्रीत न लागे। गुरु ग्रंथ साहब महाराज जी बाणी झले थी, पराए धन को परे थियो, पराए तन को परे थियो, पराई निंदा को परे थियो। पर धन पर तन भाई अमित करे हो यार इतने सामो वे मां ॾिसां तो चवाए मांखे गॾु माइक चो मैं झले वे ॿियो कोने हे वठ। पर धन पर तन पर की निंदा इनसे प्रीत न लागे। श्री गुरु ग्रंथ साहब महाराज जैसे पान हजूर में वेठा हूँ, श्री गुरु गोबिंद सिंह महाराज विचार कयो असांखे हाणे पहिरियां नव गुरु साहब जेके थी विया आहिनि उन्हनि पहिरों गुरता गदी ॾिनी आहे ॿिए गुरु खे, पोइ पाण सचखंड वियानी। असांजी बि तयारी आहे सचखंड जी, तंहिंजे करे असां पहिरों गुरता गदी जो जेको वीचार आहे उहो करूं। वीचार ॿुधायूं पर संगत कई वहमन संसन भरमन में भिटकियल चवनि पिया साईं इहो कीअं, सभई गुरु पंहिंजे हूंदे हयात ॿिए गुरु खे गुरता गदी ॾेई वियानी, तव्हां गुरु ग्रंथ साहब महाराजन खे गुरता गदी ॾियो था, कीअं असां ॻाल्हाईंदासीं, कीअं पुछंदासीं, कीअं जवाबु मिलंदो। श्री गुरु गोबिंद सिंह महाराज संगत के चवण लगा, प्यारी साध संगत ईंदड़ वक्त के लाए असां जो कोई विचार कयो आहे, अहिड़ो वक्त अचे तो कलयुग जो घोर समो जेको असांजी समझ में कोई देहधारी गुरु करण असां मुनासिब नथा समझूं। उन्हनि जी बाक़ायदे मुखवाक बाणी आहे, असां ध्यान न ॾींदा आहियूं, पर्दा रोज़ आहियूं जेके सवैया पढ़ंदा आहियूं। उन सवैयनि में पहिरों जेको सवैयो आहे संगत वेठी आहे, ॾाढा ज्ञानवान माण्हू वेठा हो। सरावग सिद्ध समूह सिद्धान के देख फिरो घर जोग जति के, सूर सुरार्दन शुद्ध सुदादिक संत समूह अनेक मति के। पाण वर्त खोड़ घट आहिनि भी एतरा मत संतन जा जेतरा इंडिया में असां ॾिसी आया आहियूं, हज़ारे हूंदा अहिड़ा मत संतन जा देहधारनि जा डेरा, पंहिंजा आस्थान, पंहिंजूं गद्दियूं, खोड़ पंथ। पोइ वरी मथो साहिबनि चयो आहे सारे ही देश को देख रहे हो, मत को न देखत प्राणपति के। असां सॼी दुनिया खे ॾिसी छॾियो आहे, कंहिंखे बि परमात्मा सां प्यार कोन थो। हे गुरु गोबिंद सिंह महाराज जी बाणी, सारे ही देश को देख रहे हो, मत को न देखत प्राणपति के। श्री भगवान की भाए कृपा होते एक रति बिन एक रति के। कोई रति जेतरो कोई आहे। माते मतंग जरे जर संग अनूप उतंग सुरंग सवारे, कोड तुरंग कुरंग के कूदत पौन गने को जात निवारे। भारी भुजान के भूप बली बिद न्यावत शीस न जात बिचारे, एते भय तो कां भय भूपत अंत को नागे ही सबे हलिया वेंदा। असां अहिड़ो समर्थ गुरु कंदासीं जेको वञे न हाणे बस ॻाल्हि हद थी वई। ताकी सरन परियो नानक दास जाते ऊपर को नहीं। 823 ते 5वें पातशाह चयो आहे, सिमर 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 सुख पाया चरण कमल रख मन माही, ताकी सरन परियो नानक दास जाते ऊपर को नाही। जंहिंखो मथे ॿियो को आहे ई कोन। अहिड़ो साहिबनि वीचार कयो। अचो इन वीचार के मद्देनज़र रखी अॼु इहा कथा ॿुधूं। कलगीधर पातशाह जी अनोखी कथा सचखंड जी।
गुरता गद्दी जी उहो असांजो नंढड़ो जंहिंजी यादि में पाण कीर्तन करे रहिया आहियूं। वॾी इहा पंहिंजी ख़ुशी आहे जे अहिड़े समागम में अहिड़ी पुगन वदन में इहो कीर्तन जो प्रोग्राम कजे। उन बचड़े ते उन सचे पातशाह जी आसीस थे कीर्तन जी, उन जे रग रग में उहो नाम जो नालो जीअं अची वञे। मुंहिंजो पोटो आहे बलदेव जो पुटु 8 सालनि जो शायदि थींदो या 9 जो थींदो। 11 अप्रैल में ॼायो आहे, माना 10 साल थी विया। तो उन मूंखे महीनो अॻु में ॿार आहे न, पहिरीं पौड़ी जो मुंहिंजो 100 रुपयो, ॿीं जा मुंहिंजो 200 रुपया, ईअं पोइ पौड़ी 5 यादि कयईं। मां चयो हाणे हिकु पौड़ी जो 100 रुपयो रोज़ वरितो कर। पोइ 2 ॾींहंनि में पौड़ी ॿुधाए पोइ 200 वठे। ईअं मां चयो 100 अलॻि ॾींदोमांइ, सॼी जप साहिब पढ़ंदे त 5000 अलॻि ॾींदोमांइ। पोइ महीनो अॻु में सॼी जप साहिब ॿुधायईं। ॿार खे उत्साह ॾिजे न। वरी हाणे 3 चौथों ॾींहुं रहरास साहिब ॿुधायईं। ॿार खे ईअं घर में न्याणियुनि खे ॿारनि खे उत्साह ॾिजे भई तव्हांखे तव्हां नाम जे नाले सां जुड़ो। रग रग में जप साहिब जंहिं ॿार जे हृदय में अची वई न, उन ॿार जो कोई वार विंगो बि न थींदो। बाणी में एॾी ताक़त आहे।